अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो हक़सत न्यूज़ नाज़रीन तव्हां ख़बर शामिल कंदा हलूं। काज़ी अहमद ख़ान जाथे काज़ी अहमद हाला जी नारी काज़ी अहमद जे नौजवान सां प्यार जो परणो करे छॾियो। प्यार जो परणो कंदड़ प्रेमी जोड़ो तालका प्रेस क्लब पहुतो ऐं तहफ़ुज़ लाइ प्रेस कॉन्फ्रेंस कई। तफ़सील मूजिब हाला शहर जे रहवासी नौजवान नारी शकीला दी गुलाम हैदर शेख काज़ी अहमद जे रहवासी आफ्ताब हुसैन वलद नियाज़ अली सोलंकी सां गॾु तालका प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजो नालो शकीला आहे, दी गुलाम हैदर शेख जी आहियां, हाला शहर जी रहवासन आहियां। मूं पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां आफ्ताब हुसैन सोलंकी सां शादी कई आहे। नवाब शाह में कोर्ट ज़रिए प्यार जो परणो कयो आहे। हुन चयो त मूंखे न कंहिं बरगलायो आहे, न ई कंहिं अगवा कयो आहे। मां हिते पंहिंजी मर्ज़ीअ सां अची करे प्यार जो परणो कयो आहे। हुन चयो त मुंहिंजा माइट जेकॾहिं मुंहिंजे मुड़ुसु आफ्ताब सोलंकीअ खे सरी या ॾेरनि ते मूंखे अगवा करण या कंहिं बि क़िस्म जा केस वग़ैरह कनि त उन्हनि खे कूड़ो सम्झो वञे ऐं असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। रिपोर्टर मुमताज़ अली सुमरो, हक़सत न्यूज़, काज़ी अहमद।